दरूद शरीफ वॾी मोहब्बत निस्बत सां सरकार मदीना ते हिकु मरतबो अवां दरूद मोकिलियो। अल्लाह ताला अवां ते पंहिंजो 10 रहमतूं मोकिलियो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मद नबिय्यिल उम्मिय्यित ताहिरिल मुत्तहर व अला आलिहि वसल्लम। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन। अस्सलातु वस्सलाम अला सय्यदिल अंबियाए वल मुरसलीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़द अफ़लह मन तज़क्का सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। तमाम हम्दो सना तारीफ अल्लाह पाक लाया है, जेको मालिक खालिक सना जे लाइक़ जंहिंजो शान बेमिसाल जंहिं शान में को शरीक नाहे। उन्हीअ जो मुल्क आहे, उन्हीअ जी मखलूक आहे, उहो ई मालिक आहे, उहो ई ख़ालिक आहे, उहो ई माबूद आहे, उहो ई मक़सूद आहे। जंहिं अल्लाह सारी काइनात खे कुन जे अमर सां पैदा कयो। फ़इज़ा क़दा अमरन फ़इन्नमा लहू कुन फ़यकून। बेशुमार सलातो सलाम मुझे आका मेहरबान नबी, उम्मत जे वाली नबी, गमख़ार नबी, ग़ैबदान नबी जी मथां। जंहिं प्यारे करीम जी आमन तशरीफ़ जो एहसान अल्लाह ताला ख़ास मोमिनन जे मथां फरमायो। महबूबन जे आमन जे मुहाबे ईमान मिलियो, क़ुरान मिलियो, रमज़ान मिलियो, रहमान मिलियो। हीअ उम्मत खुशनसीब उम्मत आहे। हिन उम्मत जो उहो अॻवान, उहो पेशवा आहे मैदान आख़िरत में। अज़ आदम तां ईसा अलैहिस्सलाम ताईं हर नबी नफ़्सी 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 पुकारींदा। हीअ ज़ात हथ मुबारक मथे हूंदा, अखियुनि मां पाणी वहंदो पियो, इहो ई अर्ज़ हूंदो अल्लाहुम्मा उम्मती, अल्लाहुम्मा उम्मती, या अल्लाह मुंहिंजी उम्मत, मुंहिंजी उम्मत। जेकर असांखे यादि कंदो त मदीने जो साईं यादि कंदो। दुआ है अल्लाह ताला असांजी निस्बत, असांजो वास्तो सरकार मदीना सां आख़िरी दम ताईं कायम रखे।
तकलीफ़ जी हालत आहे, डॉक्टरनि जी सख़्तु मनो आहे। तक़रीबन 5 जुमा थींदा हिन आजिज़ हिते वेही इहे बयान शुरू कया आहिनि। अॼु दिलि घुरियो अव्हांजी दुआ ही 5 मिंट आय जो तर्जुमो मुख़्तसर तफ़सील बयान करे फ़क़ीर दुआ कंदो। दोस्तो, ही जहान फ़ानी जहान जो इंसान दुनिया में अचे थो वञण जे लाइ अचे थो, ॾिसी रहिया हो जेको वियो त वरी मोटी न आयो। इहो वक़्तु अनक़रीब हर मोमिन मथां अचण वारो आहे। अव्हांजे मथां हक़ आहे त हक़ जा कलमा ॿुधी सीने में सांढे इन वक़्त लाइ को समर ठाहे। डिघो सफ़र आहे, डिघो सफ़र आहे, सकरात, कबर, क़यामत। जॾहिं सकरात वारो वक़्तु अचे थो, जेके बंदा अल्लाह जी रज़ा ते राज़ी रहा, महबूबनि सां निस्बत क़ाइम दाइम रही, उन्हनि जे लाइ अल्लाह ताला सकरात में मलाइकनि खे मोकिले थो। ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका, मलाइका नाज़िल थियनि था, फरमाइनि था अल्लाह तख़ाफ़ू वला तहज़नू। ए बंदा, ए ईमान वारा, खौफ न कर, हुज़ुन न कर। अबशिरू बिल जन्नति लती कुंतुम तुअदून। उन जन्नत जी ख़ुशख़बरी ख़ुशि थी जेको तोखे वाइदो ॾिनो वियो हुयो। ॿियो करम, जॾहिं कांधी क़बर में पूरे मोटनि था, उहो मोमिन जेको रज़ा ते राज़ी रहियो, मुंहिंजे क़बर में मुनकर नकीर मलाइक अचनि था, अल्लाह जे हुक्म सां उथी वेहे थो। पुछनि था मन रब्बुक, रब तुंहिंजो कहिड़ो आहे? जंहिं मिठे मालिक खे यादि कयो, चवंदो रब्बी अल्लाह, रब मुंहिंजो अल्लाह हो। मां दीनुक, दीन तुंहिंजो कहिड़ो आहे? कहिड़े मसलक ते आहे, कहिड़े मज़हब ते आहे, कहिड़ी जमात ते आहे? चवंदो दीन अल इस्लाम, दीन मुंहिंजो इस्लाम आहे। टी पुछा मन नबीयुक, नबी तुंहिंजो कहिड़ो आहे? जंहिं प्यारे महबूबनि सां वास्तो रखियो, निस्बत रखी, सुञाणींदो, ॿुधाईंदो मुंहिंजो नबी मोहम्मद मुस्तफ़ा। टी पुछा क़यामत जे ॾिहाड़े थींदी हिसाब किताब, उन्ही जे लाइ सरकार मदीना दुआ घुरी आहे। पंहिंजी उम्मत लाइ उहा दुआ मौजूदु आहे, ये सिखो त सिखी वठो। अहिड़ी त भलारी दुआ आहे, अल्लाह मग़फ़िर लना क़ब्ल अल मौत, या अल्लाह मौत खां अॻु में माफ़ी मिले। वरहमना इंदल मौत, मौत वारे वक़्तु रहम पंहिंजो फरमा। वला तुअज़्ज़िबना बादल मौत, मौत खां बाद पंहिंजे अज़ाब खां बचा। आख़िरी पुछा वला तुहासिबना यौमल क़यामह, मुंहिंजा मौला जेको क़यामत जे ॾिहाड़े हिसाब किताब थींदो उन्हीअ खां बचा। त इहे पुछाणा तॾहिं तूं ॾींदे जॾहिं तुंहिंजी दिलि ज़िंदा हूंदी, दिलि हक़ जे इश्क सां शाद हूंदी, आबाद हूंदी, हक़ जो ठपो दिलि ते लॻल हूंदो। बसि आयत जो मुख़्तसर हिसो फ़क़ीर जेको बयानु कयो अव्हांजे मथां पढ़ियो वियो आहे, अव्हांजे साम्हूं
उनजो तर्जुमो मुख़्तसर तस्वीर कद अफ़लह मन तज़क्का उहो कामयाब हुयो उहो मुराद खे पहुतो कद अफ़लह मन तज़क्का जेको पाक थियो अफ़लह नाजी छोटकारे वारो जन्नती जे दुनिया में रही मिठे मालिक खे राज़ी कयो अल्लाह ताला उन्हीअ जो बयान कलाम करीम में फरमान कद अफ़लह बेशक उहो कामयाब हुयो उहो मुराद खे पहुतो दुनिया में कामयाब सकरात में कामयाब कब्र में कामयाब तो क़यामत में कामयाब केर मन तज़क्का जेको पाक थियो पाकाई टिन क़िस्मनि जी आहे हिकु पाकाई वहबी ॿी पाकाई कसबी टी पाकाई अताई वहबी उहा पाकाई आहे तो ॼमंदे जाम सैयदना ईसा अलैहिस्सलाम जो किस्सो ॿ टिनि जायुनि ते कलामुल्लाह शरीफ़ में बयान आहे अल्लाह के ईअं करिणो हो कुदरत सां बीबी मरियम ईसा अलैहिस्सलाम जी वालिदा पंहिंजी कौम में रहंदी हुई पाकीज़ा औरत हुई तमाम शान मान इज़्ज़त अज़मत वारी औरत हुई अल्लाह पाक ईअं करिणो हो गिरेबान में जिब्रील अलैहिस्सलाम फूक ॾिनी बीबी हामला थी वई हमल थी वियो थोरे वक़्त खां बाद में वक़्तु अची वियो परेशान थी हाणे कीअं कयां जे घर में रहां थी मिट माइट मथो आहिनि त मलामतूं कंदा ये ॿाहिरि निकिरी वञा थी पोइ बि चङो न आहे आख़िर शहर जे भरिसां हिकु वॾो दरख़्त हो हीउ आज जॾहिं बग़दाद शरीफ़ तयारी करे बैतुल मुक़द्दस वियो आहे उहो वण मां अखियुनि सां ॾिठो आहे हाणे आहे या न आहे उन वण हेठां वेही रही देरि न थी ॿार ॼायो गले लाथई बिल्कुलु पाक ॿार हिकु फुड़ो गिलास जो जान जे मथां न हो बीबी साण जे बि जिस्म मां हिकु फुड़ो गिलास जो न निकितो हे कुदरती कमु हो इंसान जे अकुल खां ॿाहिरि हो जॾहिं पतो पियो पाड़े वारनि खे अचे मिलिया मलामतूं कयूं टोका कयूं ज़ुल्म कई बीबी हे छा कई हे केरु हुकुम कई बीबी छा करे पोइ इशारो थो ले बीबी इशारो कयो पुट रे पुट तूं जवाबु ॾे पंहिंजी वालिदा जी पाकाई जो बयानु कर उहो मासूम बचड़ो पाक बचड़ो जवाब थो ॾे पियो काल इन्नी अब्दुल्लाह मां अल्लाह जो बंदो आहियां अब्दुल्लाह छो चई त मतां मूंखे माण्हू अल्लाह सम्झनि तंहिं करे मां अॻु ई ॿुधायां त मां ख़ुदा जो बानो आहियां ख़ुदा जो बंदो आहियां इन्नी अब्दुल्लाह आतानियल किताब वजालनी नबिया अल्लाह ताला मुंहिंजे मथां किताब इंजील नाज़िल कयो आहे मां ख़ुदा जो नबी आहियां पैगंबर आहियां मखलूक हैरान थी वई हिकु कलाक जो बचिड़ो ॼमियल केॾो न बयान थो करे ॿुझ जूं ॻाल्हियूं करे थो बेशक सचो नबी आहे हे कुदरत जे तरफ़ां पैदा थियो आहे त
वह भी उन्हीं के जो जमंदे जाम हुजे। शाह मर्दा शेर यज़दा कुव्वत परवरदिगार ला फत्ता इल्ला अली ला सैफ इल्ला ज़ुल्फ़िकार। जरे अम्मा जे पेट में आ, अम्मा जे पेट में आ जायो माण्हू अचे मथो मिलिया त नेक घराणे सही घराणे में बच्चो जायो आहे। वञी ॾिसूं माण्हू ईंदा रहनि था। अली साईं अखियूं नथो पटे, अखियूं बुटला आहिनि। पाण मां हैरान थी विया माण्हू ज़ियारत करण वारा ॾिसण वारा। ही छा शायदि नाबीन न हुजे, हर को नाबीन नाबीन चई मोटे थो पियो। देर खां बाद मदीना वारो साईं मथो आयो। जॾहिं सरकार मदीना अली जे मथो आयो आहे त अली अखियूं पटे सरकार जे पाक चेहरे निहारे। अखियूं हैदरे करार जूं आहिनि, चेहरो मदीना वारे साईं जो तकींदो रहे थो, तकींदो रहे थो। नबी अलैहिस्सलाम सॼे कन में अज़ान चई आहे, खमे में तकबीर चई आहे, कलमो सेखारियो अथई, दुआ घुरी अथई। ही ॼमंदे जाम, ही ॼमंदे जाम कद अफ़लह मन तज़क्का। उहो कामयाब हुयो, उहो मुराद खे पहुतो, उहो सकरात में कामयाब हुयो, उहो क़ब्र में कामयाब हुयो, उहो हश्र में कामयाब हुयो जेको पाक थियो। जॾहिं अली साईं वॾो थियो आहे, सम्झ सां थियो आहे, हलण घुमण लॻे थो पियो, ॻाल्हाए थो पियो, त नबी अलैहिस्सलाम पुछे सो अली तूं जॾहिं ॼाए तुंहिंजे घर माण्हू तोखे ॾिसण आया, तुंहिंजी अखियूं ॿूटला हूं, जॾहिं मां आयुमि अखियूं पटे तो माॾे निहारियो। जेसि ताईं मां बीठो हुउमि त माॾे तकींदो रहे, मुरकंदो रहे। या रसूल अल्लाह, जॾहिं मां अम्मा जे पेट में हुयुमि त अल्लाह अर्ज़ु कयो त मुंहिंजा मौला जॾहिं मां अली ॼमा त मुंहिंजी पहिरीं नज़र मदीने जे मोर जे चेहरे हिया पाकाई कद अफ़लह मन तज़क्का। उहो कामयाब हुयो, उहो मुराद खे पहुतो जेको पाक थियो। हिकु पाकाई वहबी, ॿी पाकाई कसबी, कम ते मौक़ूफ़। सारी राति सुभान इन्हनि ॿारनि जी शान आहे। सारी राति सुभान जिन जागी यादि कयो, उन्हनि जी अब्दुल लतीफ़ चए मिटीअ लधो मान, किरोड़े कन सलाम अचो आतर हुनजे। जिन जागी जागी मिठे रब खे राज़ी कयो, मिटीअ लधो मान। इन मिटीअ कीअं मान लधो? हदीस पाक में चए थो त क़ब्रुल मोमिन रियाज़ुल जन्नत। मोमिन जी क़ब्र जन्नत जे बाग़नि मां बाग़ आहे। इन्ही जे लाइ दोस्तो मां दुआ घुरां थो, कोशिशि कयो, कोशिशि कयो। वक़्तु इहो आहे, मौत ईंदो पोइ वक़्तु न मिलंदो, पोइ वक़्तु न मिलंदो, पछताइणो पवंदो, दाहूं करणियूं पवंदियूं। न दुनिया में मोटी ईंदे न इहा नेकी तोखे नसीब थींदी। अॼु वक़्तु आहे, अॼु वक़्तु आहे। रोई राणे खे राज़ी कर, रोई मिठे माल खे राज़ी कर। केॾो बि गुनहगार आहे, केॾो बि बदकार आहे। या इबाद यल्लज़ीन असरफू अला अनफुसिहिम। ए उहे मुंहिंजा बंदा, ए उहे मुंहिंजा बाना जिन पंहिंजे मथे इसराफ़ कयो, कसरत सां गुनाह कयूं। ला तक़नतू मिन रहमतिल्लाह। मुंहिंजी रहमत खां नाबिद न थियो। छो? इनल्लाह यग़फ़िरु ज़ुनूब जमीआ। मुंहिंजो न को भाई वार आहे, न को मशीर आहे, मां अकेलो अलाह आहे। गुनाह करे तौबा करणु तुंहिंजो कमु, त सभु गुनाह बख़्शणु मां अलाह जो कमु आहे।
तसल्ला कयो अल्लाह जो वाइदो आहे केॾो बि गुनहगार आहे केॾा बि ज़ुल्म पंहिंजे मथां कई रोई राणे खे राज़ी कर सारी रात सुभान जनाब महबूब सुभानी कुतुब रब्बानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी 40 साल पूरा सोमानी वारी नमाज वारे वज़ू सां सुबह जी नमाज पढ़ी सुबह जी नमाज पढ़ी थो महबूब सुभानी कुतुब रब्बानी अज वक्त थी बिठा साईं जे एतिरो न करे सघे त घटि में घटि 6 रकात नफ़िल तहज्जुद जा पढ़ 6 पढ़े त 4 पढ़ो तहज्जुद उहा नेमत आहे उहा बरकत आहे जो पाण फरमान था मन सल्ला प्यारस मन सल्ला सलात तहज्जुद अना ज़ामिन लहू बिल जन्नत जंहिं नमाज़ तहज्जुद जी अदा कई मां उन जे बिश्त जो ज़ामिन आहियां नबी पाक ज़मानत थो खणे पियो केॾो बि गुनहगार आहे बदकार आहे तूं तहज्जुद न विसारियो आहे मां तुंहिंजी जन्नत जो ज़ामिन आहियां इहा उहा नमाज़ आहे जो बंदे जी दुआ ख़ुदा क़बूल थो करे बदकार आहे बेकार आहे गुनहगार आहे पोइते पियल आहे नमाज़ तहज्जुद जे बहाने अॻियां पोयां गुनाह माफ़ करे थो ज़मानत उन जी मदीन वारो साईं खे दोस्तो दुआ घुरो तकलीफ़ आहे ॿिन्ही भेटनि में पाणी पइजी वियो आहे कराची जो इलाजु हले थो अॼु दिलि घुरियो त ॿ कलमा जमात जे साम्हूं बयानु कया मन क़यामत जे ॾिहाड़े हू करम थिए साईं पंहिंजे आगोश में करे पंहिंजे कदमनि में करे पंहिंजे भाकुर में करे उमेद आहे त हक़ वारी जमात लाइ मदीने वारो साईं रोई मिठे रब खे राज़ी कंदो रब कंदो हुकुम कंदो मुंहिंजा महबूब तोखे इजाज़त आहे जंहिंखे जन्नत में वठी वञे त तूं वठी वञ उन वक़्तु तुंहिंजो हथ हूंदो दामन मदीने जे मोड़े दुआ कयो दुनिया में भी असांजी दिलि सार सां यार सां सची रहे क़यामत जे ॾिहाड़े बि असां सरकार जे कदमनि में हुजूं आगोश में हुजूं नज़रनि में हुजूं दुनिया में जंहिंखे जंहिंसां मोहबत क़यामत में उहो उन सां गॾु हूंदो दुनिया में जंहिंखे जंहिंसां मोहबत क़यामत में उहो उन सां गॾु हूंदो जे तुंहिंजी दुनिया में नेकनि सां सचनि सां सालियनि सां प्यारनि सां मोहबत आहे त क़यामत में उन्हनि जो दीदार तोखे नसीब थिए औलाइक मअल्लज़ीन अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन व सिद्दीक़ीन व शुहदाए व सालिहीन व हसन औलाइक रफ़ीक़ा इहे पाना उन्हनि जी रिफ़ाक़त में हूंदा जिन मथां मां अल्लाह जो इनाम आहे उहे केरु सिद्दीक़ शहीद सालिह बाना हूंदा तुंहिंजो दीदार उन्हनि जो हूंदो अखियूं तुंहिंजियूं हूंदियूं चहिरो उन्ही पाकड़ जो हूंदो मिन नबीन व सिद्दीक़ीन व शुहदाए व सालिहीन अंबिया इस्लाम जी ज़ियारत सिद्दीक़नि जी ज़ियारत शहीदनि जी ज़ियारत सालिह कामिल पीर मुर्शिद जी ज़ियारत दुआ कयो अल्लाह 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 दोस्तों हेॾे तवजो ॾियो हेॾे कवे आयो कवे आयो को माण्हू कोन्हे को ही वजद कुरान में साबित आहे सैयदना मूसा अलैहिस्सलाम हाँ जॾहिं अल्लाह ताला हम कलाम थियो हम कलाम थियण खां बाद
मूसा जे दिल में शौक़ जाॻियो, छो न दीदार मिठे मालिक जो कयां। अर्ज़ कयईं रब अरनी उनज़ुर इलैका, मुंहिंजा रब दीदार करा मूंखे करीब पंहिंजे कर। ख़ुदा फरमा लन तरान, तूं ॾिसी न सघंदे। वरी अर्ज़ कयईं, अल्लाह पाक फरमाए जबल जेको साम्हूं आहे इन ॾे निहा, जे इहो करार में आयो त फसौफ तरानी, पोइ दीदार करे सघंदे। जॾहिं मूसा अलैहिस्सलाम खे इहो हुकुम थियो, हीउ शर्त पियो, जबल निहारे थो। ख़ुदा जी मामूली नूरानी कतरो जबल ते पियो, जबल ज़रा ज़रा थी वियो। जबल ज़रा ज़रा थी वियो। मूसा अलैहिस्सलाम उन इश्क जो, उन मोहब्बत जो ताब न सही सघो। खर मूसा, मूसा बेहोश थी किरी पियो। जीअं फ़क़ीर हथरा हणे थो, छड़ियूं हणे थो, अल्लाह अल्लाह ज़बान में आहे, इहा साॻी हालत आहे। त वजद क़ुर में साबित आहे कि दिलि में इश्क जो रंग लॻे थो, ढंग लॻे थो, ढंग लॻे थो। हीअ ख़बर उन्हनि खे आहे जिन खे अल्लाह पाक के नेमत नसीब कई। बैठ जाओ, बैठ जाओ, बेहरन मां दुआ थो घुरां। उहो मूसा अलैहिस्सलाम ख़ुदा जो प्यारो नबी, जॾहिं दीदार जी तलब करे थो, अल्लाह सां हम कलाम थिए थो, त ख़ुदा फरमाए फखलौ फखलौ नालैक इन्नक बिलवादिल मुक़द्दस तवा। मूसा जुती पंहिंजी लाइ हे तुआ मैदान आहे। जॾहिं मुंहिंजे महबूब खे ख़ुदा मथे घुराए थो अर्श मौला ते, त हज़ूर जे क़दमनि में नालियुनि पियल आहे। हज़ूर खे मूसा अलैहिस्सलाम जो वाक़ियो यादि आयो त ख़ुदा मूसा खे हुकुम फरमायो त फखलौ नालैक इन्नक बिलवादिल मुक़द्दस तवा, मां बि जुती लहियां। इरादो कनि था, हुकुम कयो ख़ुदा, पोइ मुंहिंजा नबी जुती न लाहे। मुंहिंजा अल्लाह मूसा खे, मूसा को लहराए थो, मूंखे पाराए थो। मुंहिंजा हबीब ओ कलीम आहे, तूं हबीब आहे, ओ कलीम आहे, तूं हबीब आहे। कुर्ब मूसा और है, कुर्ब मोहम्मद और है, अपना जाना और है, रब का बुलाना और है, कोहे तूर और है, अर्शे मुअल्ला और है। मुबारक तो खया तो उन ज़ात जो उम्मती आहे कि अहमद जे हारे असांखे न विसारींदो, असांखे गहले ख़ुदा जे बरगाह में पहुचाईंदो। मुबारक तो खया। अल्लाह ताला तव्हांजा अचण क़बूल फरमाए। हिन गुनाहगार लाइ दुआ घुरो। हज़ार मसइला आहिनि, वक़्तु बि भरिजी आयो आहे, उमिरि बि वॾी थी वई आहे। मिठा साईं मौत बि मथों बीठो आहे। आगाह अपने मौत से कोई बशर नहीं, सामान सौ बरस का पल की ख़बर नहीं। सभिनि वॾनि जो घर में सामान आहे, पल जो पतो कोन्हे। इन्ही जे लाइ कोशिशि कयो, अॼु वक़्तु आहे, रोई राणे खे राज़ी कयो। दरूद करीम मुस्तफ़ा ते कसरत सां पढ़ो त इरशा अल्लाह ताला सकरात ईंदी वेंदी ज़बान में कलमो शुरू थी। अल्लाह असर पइजी वियो आहे दिलि ते। रब्बना वतक़ब्बल मिन्ना इन्नक अंत समीउल अलीम, तुब अलैना इन्नक अंत तव्वाब रहीम। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यिदना मुहम्मद नबिय्यिल उम्मिय्यित ताहिरिल मुत्तहर व अला आलिहि वसल्लम। अल्लाहुम्म इन्ना नसअलुकल अफ़्व वल आफ़ियत वल मुआफ़ात दाइमत फ़िद्दीन व दुनिया वल आख़िरह वल फ़ौज़ बिल जन्नत व नजात मिनन नार। अल्लाहुम्म इग़फ़िर ली वरहमनी तुब अलैया इन्नक अंत तव्वाब रहीम। या क़ाज़िल हाजात या मुफ़त्तिल अबवाब, हस्बी अल्लाह ला इलाहा इल्ला हू
अलैहि तवक्कलतु वहुव रब्बुल अर्शिल अज़ीम। मुंहिंजा मौला ने ग़रीब जी पारत अॼु घरड़ा बजा छॾे मुंहिंजा मौला सारियुनि ते पैदल हिन मैदान में जे पहुता आहिनि रब खे राज़ी करण लाइ मुंहिंजा मौला तुंहिंजो कलाम करण ते पहुची रहियो आहे। हिन जूं दिलियूं आबाद कर, पंहिंजी मोहबत पंहिंजी मार्फत कर, असांजी निस्बत असांजो वास्तो प्यारे हबीब सां आख़िरी दम ते क़ाइमु दाम रख। सल्लल्लाहु अला ख़ैर ख़ल्क़िही सय्यदना मुहम्मद व अला आलिही व अहल बैतिही सहाबिही अजमईन आमीन बिजाहे सय्यदल मुरसलीन। ला इलाहा वे खुतबा